तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं जेकी अचण वारी किस्त आहे उन में छा थींदो। छा मीर जेको आहे हाणे लाला खे जेको सभु कुझु ॿुधायो आहे नवाब खान जे बारे में, छा लाला उन ते एतबार कंदो या नेक्स्ट एपिसोड में सिंजावल जेको आहे दरिया खान खे मारे छॾींदो जीअं मुलाक़ात मूसा सां दरिया खान जी न थिए। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों, पहिरियों इन वीडियो खे पूरो ॾिसजो ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया त फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। पहिरीं ॻाल्हि थी आहे दोस्तों, भावल खे थोरो दिलि में डाउट आहे मतां मूसा जेको आहे करे वेठा मीर सां, लेकिन पंहिंजी धीउ जॻह चई हो जीअं मूसा वेंदो नेक्स्ट एपिसोड में भावल जे घर ऐं राणी हुनखे कई चवंदी अब्बा तुंहिंजे मथां नाराज़ आहे, तूं जेको आहे न ठा कंदो थो वती। लेकिन मूसा चवंदो मां ठा कयो न आहे, जॾहिं कयो न तव्हां सां पहिरियों मां सलाह ज़रूरु कंदुसि। इहा ॻाल्हि चई मूसा उतां हलियो वेंदो आहे ऐं लाला जेको आहे मीर सां जेको आहे मुलाक़ात कंदो आहे रस्ते में ऐं लाला खे सॼी कहाणी कावड़ में मीर ॿुधाए छॾींदो आहे। जंहिंजी कच्छ में तूं वेठो आहे तुंहिंजो पीउ जो क़ातिल त उहो ई आहे, तूं उते वरी ख़तमा थो बच कराए, माना लाला जो नक वढी छॾंदो मीर। लाला खे थोरी घणी गैरत ईंदी, एतिरी न ईंदी पर अचणी घटि आहे, तव्हांखे ख़बर आहे। ऐं सिजावल जी हाणे इहा ई कोशिशि आहे दरिया खान जीअं मूसा ताईं न पुॼे हाणे ऐं हाकिमज़ादी बदनाम करण जे लाइ सिजावल ऐं मूसा खे हाणे मूसा खे घुराए रही आहे। तव्हां ॾिसी रहिया मूसा उते वेंदो, उते ज़ाहिर थी पवंदो नाहक उनखे ख़बर ई न हूंदी चकर छा आहे। मूसा इहो सम्झंदो हाकिमज़ादी का ॿी ॻाल्हि कंदी ऐं उनखे इहा ख़बर ई न आहे त सारा खे तयारु करायूं वेठी आहे त हिनखे भॼाए वञे, लेकिन मूसा जे लाइ इहो नामुमकिन आहे। लेकिन मूसा बदनाम ज़रूरु थी वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।